नाज़िर, राणेपुर पुलिस फातिमा फरड़ो केस में पीर फयाज़ शाह खे गिरफ़्तार करे वरितो आहे। इन हवाले से टेलीफोन लाइन ते मौजूद आहे कुर्बान मंकी। जी कुर्बान, छा अपडेट्स आहिनि वधीक? जी मां अव्हांखे ॿुधाईंदो हलां त खैरपुर ज़िले जी मुख़्तलिफ़ थाणनि जी पुलिस जो दस्तगीर हाउस ते चढ़ाई फातिमा फरड़ जे केस में नामज़द जेको जवाबदार आहे पीर फयाज़ शाह खे पुलिस गिरफ़्तार करे नामालूम हंधि मुंतक़िल करे छॾियो आहे। फयाज़ शाह 2 ॾींहं अॻु हैदराबाद जी हाई कोर्ट मां 7 ॾींहंनि जे 50,000 जे मुश्किलनि एवज़ उभरी ज़मानत मंज़ूर करे वरिती हुई, जंहिंखां पोइ पीर फयाज़ शाह राणीपुर पहुची दस्तगीर हाउस ते प्रेस कॉन्फ्रेंस कई, जंहिंखां पोइ पुलिस एसएचओ बच्चल काज़ी, एसएचओ अब्दुल जब्बार मेमण ऐं ॿियनि मुख़्तलिफ़ थाणनि जा एसएचओ जी अॻुवाणीअ में दस्तगीर हाउस ते चढ़ाई करे पीर फयाज़ शाह खे गिरफ़्तार करे नामालूम हंधि मुंतक़िल करे छॾियो आहे। मां अव्हांखे इहो बि ॿुधाईंदो हलां त पीर सैयद फयाज़ शाह जिलानी ज़मानत थियण बाद राणीपुर में पंहिंजी राजगाह ते अॼु क़ुरान पाक खणी ऐं प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त फातिमा फरड़ो असांजी न्याणी हुई ऐं असांखे पंहिंजे बचनि जियां हुनखे ॾिसंदा हुआसीं। फातिमा फरड़ो जो जेको मौत आहे उहो बीमारी सबबु थियो आहे। दरगाह गौसिया दस्तगीर जे गादी खे सियासी तौर ते बदनाम करण जे लाइ फातिमा फरड़ो जो केस असां मथां मढ़ियो वियो आहे, जंहिंमें वॾा वॾा हथ मुलहस आहिनि। जी कुर्बान, अव्हां जी महिरबानी।